सांगड़ वापडा जे मुलाज़िम पेंशन में ऐं कूड़े बिलनि जी मद में सरकार खे 54 करोड़ खां मथे जो चूनो हणी छॾियो, जंहिं ते FIA शहीद बेनज़ीर आबाद पारां इंक्वायरी शुरू करे छॾी आहे। इंक्वायरी में बैंक अमले जे 3 मुलाज़िमनि खे बि जांच में शामिल करे छॾियो आहे। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि FIA शहीद बेनज़ीर पारां वापडा सांगड़ में हिकु वॾी करप्शन जी जांच करे रही आहे। ज़रियुनि मूजिबि वापडा मुलाज़िम पेंशन ऐं कूड़नि बिलनि जी मद में 54 करोड़ 28 लख रुपयनि जी फ्रॉड कयो आहे, जंहिं में वापडा अमलदारनि सां गॾु बैंक अमलो बि शामिल ॿुधाए पियो वञे। इन सिलसिले में निजी बैंक जे 5 मुलाज़िमनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जल्द वापडा मुलाज़िमनि जी गिरफ़्तारी जा इम्कान बि ज़ाहिर कया विया आहिनि। हुन गिरफ़्तार थियलनि में हिकु वापडा जो अकाउंटेंट ऐं 3 बैंक जा मुलाज़िम शामिल, जिन ते नवाबशाह में इंक्वायरी हलंदड़ आहे ऐं केस नवाबशाह थाणे ते दाख़िल थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।